आउज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम ॾिसण ऐं ॿुधण वारनि खे अस्सलामु अलैकुम। जीअं त तव्हांखे ख़बर आहे 9th मैट्रिक फर्स्ट ईयर ऐं इंटर जा पेपर अचण वारा आहिनि, पर हर स्टूडेंट जे दिमाग़ में बसि यही सुवाल हूंदा आहिनि त पेपर आख़िर कहिड़े तरीक़े जो हूंदो, पेपर में छा छा हूंदो, पेपर खे घटि वक़्त में कीअं हल कजे ऐं पेपर जा फुल नंबर कहिड़े तरीक़े सां हासिलु कजनि। त अॼु असां हिन क्लास में इहो सभु कुझु तव्हांखे डिटेल में ॿुधाईंदासीं ऐं पेपर खे डिटेल में तव्हांखे सम्झाईंदासीं। लेकिन इन खां पहिरीं असांजी हिकु तमास हूंदी त असांजे चैनल खे हींअर ई सब्सक्राइब करो ऐं साथ बेल आइकन जे बटण ते क्लिक करियो ऐं हिन वीडियो खे लाइक करियो। त ॻाल्हि कंदा आहियूं अॼु जी क्लास जे मुतलिक़। अॼु जी क्लास में जीअं तव्हांखे ख़बर आहे त असां पेपर खे डिटेल में तव्हांखे सम्झाइण वारा आहियूं। त सभ खां पहिरीं असां वटि सुवालु हूंदो आहे त पेपर कहिड़े तरीक़े जो हूंदो। जेकॾहिं अव्हां जेको आहे सो 9th क्लास जा आहियो या वरी फर्स्ट ईयर जा आहियो त अव्हां लाइ इहो ज़रूरु सुवालु हूंदो त पेपर कहिड़े तरीक़े जो हूंदो। पेपर में 3 सेक्शन ईंदा, कहिड़ा? सेक्शन ए, सेक्शन बी ऐं सेक्शन सी। ही 3 सेक्शन हूंदा अव्हां जे पेपर में। इन खां पोइ सुवालु इहो पैदा थिए थो त सेक्शन ए कहिड़ो हूंदो। सेक्शन ए में तव्हां वटि हूंदो मल्टीप्लाई चॉइस यानी कि MCQs। अच्छा, MCQs छा खे चवंदा आहिनि? MCQs जो फुल फॉर्म इहो आहे मल्टीप्लाई चॉइस क्वेश्चन्स। MCQs में अव्हां वटि एटलीस्ट जेको आहिनि मिनिमम अव्हां वटि 10 MCQs हूंदा ऐं मैक्सिमम अव्हां वटि 20 MCQs हूंदा। त MCQs में अव्हां वटि 4 ऑप्शन हूंदा। सभ खां पहिरीं जीअं हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिन में अव्हां वटि फर्स्ट में जेको आहे सो हिन में 4 ऑप्शन ॾिना विया आहिनि। त जंहिं में ऑप्शन सही हूंदो अव्हां खे उन ते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, सभ खां पहिरीं अव्हां वटि इहो ऑप्शन आहे। इन खां असां अव्हांखे डिटेल में सम्झाईंदासीं। लेकिन इन खां पोइ असांजो जेको सेकेंड ऑप्शन आहे, सेकेंड ऑप्शन असांजो कहिड़ो हूंदो आहे? सेकेंड ऑप्शन असां वटि आहे सेक्शन नंबर बी। सेक्शन नंबर बी में छा हूंदो आहे? असां वटि सेक्शन नंबर बी में 10 सुवाल हूंदा आहिनि ऐं इन्ही में जेको आहे सो हर सुवाल जी 5 मार्क हूंदियूं आहिनि। असांखे 10 सुवाल हल करणा पवंदा आहिनि जंहिंमें ॿिया बि सुवाल अची वञनि था। इन खां पोइ असां वटि हूंदो आहे सेक्शन नंबर सी, जंहिंखे असीं डिस्क्रिप्टिव आंसर चवंदा आहियूं। डिस्क्रिप्टिव आंसर जो मतिलबु आहे त हिन में जेके बि सुवाल हूंदा आहिनि उन्हनि खे असांखे डिटेल में हल करणो पवंदो आहे, डिटेल में एक्सप्लेन करणो पवंदो आहे। त स्टार्ट कंदा आहियूं ऐं तव्हांखे इहो ॿुधायूं था तव्हांखे पेपर हल कीअं करणु घुरिजे। जेका सेक्शन ए में ॻाल्हि कई वई आहे, सेक्शन ए में असां वटि हूंदी आहे मल्टीप्लाई चॉइस। मल्टीप्लाई चॉइस में जेके आहिनि सो असांखे 20 सुवाल कया वेंदा आहिनि। 20 सुवालनि जा जवाब ॾियणा पवंदा आहिनि। हिते जेके आहिनि सो 20 MCQs हूंदा। हर MCQs जो 1 नंबर हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां 20 जा 20 सही MCQs करे अची वञो था तव्हांजा 20 नंबर पक्का थी विया। जॾहिं त असां पेपर में 30 खां 35 ताईं पास हूंदा आहियूं त असांजा 20 नंबर जेके आहिनि सो MCQs में आहिनि। हीअ जेको सेक्शन ए आहे इहो सेक्शन ए तव्हांखे लाज़मी पेपर जे आख़िरी मिंटनि में मिलंदो। त 11 लॻी 20 मिंटनि 11 लॻी 40 मिंट खां पोइ मिलंदो। 20 मिंट जो MCQs पेपर हूंदो आहे। हीअ सेक्शन नंबर ए आहे। सेक्शन नंबर ए में सभिनी खां पहिरीं आऊं तव्हांखे इहो हिंट ॾींदुसि त जेके बि 20, 10, 15 MCQs हुजनि पहिरीं सभ खां पहिरीं डिटेल में अव्हां उन्हनि खे पढ़े वठिजो। इहे पढ़ण में अव्हांखे फ़क़ति 10 मिंट लॻंदा। 10 मिंट लॻे इन्हनि जा जेके बि तव्हांखे अचनि था उन्हनि ते टिक कजो। बाक़ी जिन जेके तव्हांखे नथा अचनि उन्हनि खे फ़िलहालु छॾे ॾिजो ऐं उन ते पोइ जेको आहे सो सोचिजो। इन खां पोइ जेकॾहिं तव्हां हीअ MCQs हल करे वरिता, इहे MCQs अव्हांखे जेको आहिनि सो कॉपी ते बि लिखणा आहिनि। कॉपी ते कीअं लिखणा आहिनि त अव्हां वटि जेकॾहिं सेक्शन ए आहे, ए जेको MCQs आहे, ए MCQs में यानी कि पहिरियों MCQs उन में जेको बि तव्हांजो सही आहे उन जो नालो अव्हांखे उन ते लिखणो आहे। अव्हांखे 1 नंबर ऐं इक्वल टू ए, जीअं हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो। इन तरीक़े सां अव्हांखे जेको आहे सो ही MCQ जो फर्स्ट ट्रैप क्लियर करिणो आहे। इन खां पोइ असां वटि सेकेंड यानी कि सेक्शन बी अचे थो शॉर्ट आंसर। हिन में जेके बि सुवाल हूंदा उन्हनि जा सिर्फ़ु शॉर्ट ई आंसर ॾियणा आहिनि। हिते जेको आहे सो सुवालनि जो तइदादु 8 थी सघे थो, 10 थी सघे थो। जेतिरा बि सुवाल हूंदा उन जूं मार्कूं 5 हूंदियूं हर हिकु सुवाल जूं। त हीअ अव्हां लाज़मी हल कजो। इन खां पोइ असां वटि जेको आहे सो सेक्शन सी हूंदो आहे। सेक्शन सी में असांखे लाज़मी 3 सुवाल या 2 सुवाल हल करणा पवनि था जंहिंजा मार्कूं 15 खां 10 हूंदियूं आहिनि। 10 नंबर थी सघे थी हर जेको आहे सुवाल जी
ऐं जेको आहे सो हर सवाल जूं 15 नंबर बि थी सघनि था। असां तव्हांखे रिकमेंड कंदासीं सभिनी खां पहिरीं अव्हांखे हल करिणो आहे सेक्शन सी। सेक्शन सी हल करे वेंदा तव्हां सम्झो पास थी विया, छो जो अधु पेपर 30 नंबर जेके आहिनि सो MCQ सेक्शन सी जा हूंदा आहिनि। सेक्शन सी में सिर्फ़ु अव्हांखे 2 या 1 या 3 सवाल ई हल करणा पवंदा आहिनि, जेके ॻोल्हण में सवला आहिनि। ऐं जेको आहे सो सेक्शन बी में 10 सवाल ॻोल्हण ऐं 10 सवालनि खे सोचणु यादि करण में टाइम वधीक लॻंदो आहे। जेकॾहिं तव्हांजो सेक्शन सी डिटेल में क्लियर आहे तव्हां सम्झो पास थी विया। बाक़ी 3-4 नंबर जेके आहिनि सो सेक्शन ए मां यानी MCQs मां असांखे मिली वञनि था। जेकॾहिं तव्हां सेक्शन सी कंप्लीट करे वठो, इन खां पोइ तव्हांखे कंप्लीट करिणो आहे सेक्शन बी। सेक्शन बी में जेके बि अव्हांखे सभ खां पहिरीं सवाल ॾिसणा आहिनि, सवाल पढ़णा आहिनि, जेकी सवाल अव्हांखे सम्झ में अचनि पिया उन ते अव्हांखे लाइन अंडरलाइन या अव्हांखे टिक करे छॾिणो आहे, ताकी अव्हांखे ख़बर पइजी वञे ऐं अव्हांजो टाइम वधीक ज़ाया न थिए वरी पढ़ण खां। त इन हिसाब सां अव्हां सेक्शन सी खे डिटेल में सम्झो ऐं इन खां पोइ इन जा शॉर्ट आंसर ॾिजो। इन्हनि खे डिटेल में न डिस्क्राइब कजो, इन्हनि जा जवाब सिर्फ़ु अव्हांखे 3 खां 4 लाइननि जे अंदरि ई अव्हांखे ख़तमु करिणो आहे, छाकाणि ही असांखे चवनि ई था शॉर्ट आंसर जे बारे में, इन्हनि खे डिटेल में नाहे डिस्क्राइब करिणो। इन खां पोइ असां जेको आहे सो सेक्शन ए जेको तव्हांखे सम्झाए आया आहियूं त इन तरीक़े सां हल करिणो आहे। उमेदु कंदा आहियूं तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो त असांखे पेपर कहिड़े तरीक़े ते हल करणु घुरिजे। असां वटि पेपर में 3 ऑप्शन हूंदा आहिनि, सेक्शन ए, सेक्शन बी ऐं सेक्शन सी। सेक्शन ए में असां वटि हूंदी आहे मल्टीप्लाई चॉइस क्वेश्चन्स जेके MCQs हूंदा आहिनि। इन खां पोइ सेक्शन सी में जेको आहे सो असांखे 3 या 2 सवाल कया वञनि त हर सवाल जूं 1 जेतिरियूं मार्कूं हूंदियूं आहिनि। ऐं सेक्शन बी में 8 खां 10 सवाल असांखे हल करणा पवनि था, जेके असांखे कॉपी कल्चर जो हिसाब आहे त ॻोल्हण में तमामु घणो टाइम लॻी वञे थो। त असां तव्हांखे इहो ई चवंदासीं सभिनी खां पहिरीं अव्हां पंहिंजो पेपर खे डिटेल में पढ़िजो ऐं सम्झिजो त पेपर में आहे छा। पेपर जेकॾहिं सम्झ में अची वियो तव्हांजो पेपर हल थी वियो। पेपर खे सम्झण जी कोशिशि कजो ऐं पंहिंजी ऑन वर्डिंग में लिखण जी कोशिशि कजो। जेको बि सवाल हल करियो, जंहिं सवाल जो अव्हांखे कुझु नथो अचे त उन खे कोशिशि कजो त उन जे रिलेटेड ई लिखिजो, इन खां अॻिते न लिखिजो। उमेदु कंदा आहियूं तव्हांखे अॼु जी वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं इन खां पोइ बि तव्हांजो को सवाल हुजे त असांखे ज़रूरु कमेंट करे पुछा करे सघो था। इंशाअल्लाह ताला हाणे असां हिकु ॿी क्लास सां तव्हां सां मिलंदासीं। तेसीं ताईं ख़ुदा हाफ़िज़।